मटियारी SSP मटियारी सैयद अली असगर शाह जी हिदायतुनि ते CIA इंचार्ज मटियारी ख़ादिम हुसैन भट्टी जी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु ठारू शाह रोड वेझो कार्रवाई। मटियारी CIA पुलिस पारां हिकु मंशियात फरोश फैसल वल्द शमन घेलो के 20 लीटर कच्ची शराब समेत गिरफ़्तार करण जी दावा कई। केस दाख़िल ऐं पुलिस पारां जांच जो अमल जारी। इन बारे में पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त SSP मटियारी सैयद अली असगर शाह जी हिदायतुनि ते CIA इंचार्ज मटियारी ख़ादिम हुसैन भट्टी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु गश्त करे रहियो हो त खेनि खुफ़िया इतला मिलियो हिकु मंशियात फरोश कच्ची शराब समेत ठारू शाह रोड ते बीठल आहे। अहिड़ी इतला मिलण ते CIA पुलिस ठारू शाह रोड वेझो कामयाब कार्रवाई करे मंशियात फरोश फैसल घलो वल्द शमन घलो खे गिरफ़्तार करे उन जे कब्ज़े मां 20 लीटर कच्चो शराब हथ करे वरितो आहे। गिरफ़्तार थियल जे ख़िलाफ़ मटियारी थाणे ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे, जिते पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।